नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं त खिपरेलग अछड़े थर में हिन जदीद दौर में बि हथ जे हुनर सां खथा ऐं लोयूं ठाहींदड़ कारीगर सदियुनि खां पंहिंजी किरत जारी रखे वेठा आहिनि। सर्दी में इज़ाफ़े खां पोइ खथा ऐं लोयूं ख़रीद करण लाइ माण्हुनि जी रश लॻल आहे। तफ़सील असर शाह जी रिपोर्ट में। हूअं त सिंध समूरी सूंहं सां गॾोगॾु हुनर जे हिसाब सां बि पंहिंजो मटु पाण आहे, पर खिपरो तालके जे ॾूरांहें इलाइक़े अछड़ो थर वासी बि हुनर जे हिसाब सां कंहिं खां घटि न आहिनि। तोड़े जो अछड़ो थर हिन जदीद दौर में बि रोड, स्कूल, इस्पताल समेत केतिरनि ई बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे, पर हथ जो हुनुर हमेशह बादशाह लेखियो वेंदो आहे, जेको कंहिंजो बि मोहताज नाहे हूंदो। खिपरो खां 40 किलोमीटर अछड़े थर जे ॻोठ खूह गपड़ीअ में सदियुनि खां आबाद मेघवाड़ बिरादरी सां तइल्लुक़ रखंदड़ माण्हू सुट मां खथा ठाहिण जो हुनुर पंहिंजे अबनि ॾाॾनि जी किरत सम्झो अॼु बि ज़िंदा रखियो अचनि। हिन जदीद दौर में बि बग़ैर कंहिं जदीद मशीनरी जे हथ जे हुनर सां सुट जे धागे मां ठहियल खथा सिंध जी सकाफ़त सां गॾोगॾु संदुनि रोज़गार जो ज़रियो पिणु बणियल आहिनि। अछड़े थर वासियुनि जे हथ जे हुनर सां ठहियल खथा न रुॻो इलाइक़े वासियुनि तोड़े ॿाहिरि जा माण्हू सर्दी खां बचण लाइ वॾे शौक़ सां ख़रीद कनि था, पर पंहिंजे दोस्तनि तोड़े रिश्तेदारनि खे तोहफ़े तौरु पिणु ॾींदा आहिनि। साईं असांजा इहे पड़ ॾाढा पीढ़ियुनि खां वठी असांजो पुराणो धंधो इहो ई आहे। पोइ अॻु में त उन जा हूंदा हुआ, पर हाणे उन न आहे त ईरानी पछम आहे, इन जा ठाहियूं था। पर जेतिरी हिन जी महिनत आहे एतिरी असांखे महिनत उहो कोन थी मिले। पर हाणे ज़रूरु ॿियो धंधो न आहे त हिनखे अॻिते पोइते अॼु ताईं बि अञा हिन धंधे खे असां हलायूं था। पुराणो धंधो आहे, पुराणे अरसे जो आहे, असांजे माइटनि पीढ़ियुनि खां वठी इहो असांजो हुनर आहे। घणे क़दुरु बोशकी, अछो, कारो, इहे टे कलर तमामु माना घणा असां वटि हलनि था। भली लोई तमामु आहे सुठी, उहो 15 ताईं वञे थी, 14 ताईं, 12 ताईं। उन खां हल्कियूं आहिनि त 6000, 7000, 5000 ताईं। पर हाणे जेको 15000 जी वञे थी उन में 25 ॾींहं 26 ॾींहं लॻनि था। उहे माण्हू हथनि पेरनि सां जेको आहे सो महिनत करे इहे जेके लोयूं खथा ठाहिनि पिया, इहे तमामु घणा वाखाण जोगा आहिनि। ऐं जेको आहे सो काफ़ी माण्हू परे परे खां अची जेको आहे सो हिननि खां इहे खथा लोयूं ख़रीद कनि था। हिन जो चवणु आहे त जेतिरो असांजी हिते हिन खथनि ते लोयुनि ते महिनत आहे ओतिरी उजरत त कोन थी मिले, पर ख़ानदानी जेको आहे सो असांजो ही पेशो आहे, उन हवाले सां असां इन किरत सां लॻा पिया आहियूं। हिते खथनि जो ॾसो त भला खथा ठाहिनि था, असां उन जे लाइ करे हिते खथा ही ख़रीद करणु आहे। ही पंहिंजे हू हथ जी महिनत जा ठाहींदा आहिनि। असां ही वरितो 10,000 जो। 10,000 बि असांखे सही मिलियो आहे, जाइज़ मिलियो आहे, छो त हिन जी महिनत ऐं हिन जो ख़र्चु उन हिसाब सां ही असांखे सही मिलियो आहे। हिन खे असां ओढ़ींदा आहियूं ऐं यार दोस्तनि खे तोहफ़ा तौरु ॾींदा आहियूं। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अछड़ो थर जे हिननि ॾूरांहनि इलाइक़नि सां तइल्लुक़ रखंदड़ हिननि बहितरीन कारीगरनि जे हुनर खे पिणु हथी ॾिनी वञे, जीअं ही कारीगर सिंध समेत पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करे सघनि। कैमरामैन सज्जाद शरफ मोहम्मद इस्माइल सां गॾु असद शाह, आवाज़ TV न्यूज़।